अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुअमिनूना इख्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुल्तान महमूद गजनवी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो बादशाह थी गुज़रे हुआ। हिकिड़े लिहाज़ सां वक़्त जो बादशाह हुयो, वरी ॿिए लिहाज़ सां वक़्त जो वलीउल्लाह बि हुयो। बादशाह भी अल्लाह जा वली थींदा आहिनि। मथां ईअं सम्झो त वली रुगो ग़रीब थींदा आहिनि। मालातुनि में भी अल्लाह जा वली रहंदा आहिनि। उनजे शहर गज़नी मां चोरी थी वई। पोइ अॻे ज़माने में बादशाह गैरतमंद आहे। पहरेदारनि ऐं पुलिस वारनि खे चई तव्हां आराम कयो, चोरनि खे मां पाण ॻोल्हींदुसि। रात जो मखसूस लिबास पाए करे शहर में निकितो। गश्त कंदे कंदे ॾिठई त हिकिड़ी जाइ ते 4 चोर वेठा आहिनि। सलाम वरई, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अदा ख़ैर त आहे, सारी मखलूक़ात निंड में सुती पई आहे, तव्हां हिते वेठा हो। चोरनि चयो असां शिकारी आहियूं, निकिता आहियूं शिकार ते। छो त चोर पाण खे चोर न चवंदो आहे, पाण खे शिकारी चवंदो आहे। तूं ॾे हवाल। बादशाह चयो मां बि शिकारी आहियां, मां भी शिकार ते निकितो आहियां। जेकॾहिं चवे थो मां बादशाह आहियां त उते ई था मारनिसि। त इन करे चई मां शिकारी आहियां, छो त शिकारी शिकारी जो ख़्यालु कंदो आहे, चोर चोर जो ख़्यालु कंदो, मौलवी मौलवी जो ख़्यालु कंदो।
वडेरो वडेरे जो ख्याल कर। सुल्तान महमूद फरमायो मूंखे भी पाण सां गॾु वठी हलो। चोरनि चयो बाबा असां सां शिकार ते उहो हले जंहिं वटि को हुनर हुजे। तो वटि को हुनर को कमाल आहे? बादशाह चयो तव्हां वटि कहिड़ो कमाल आहे? हिकिड़े चोर चयो त मुंहिंजे कननि में कमाल आहे। राति जो कंहिं ॻोठ में दाख़िल थींदा आहियूं, कुत्ता भौंकंदा आहिनि, मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त कुत्ता छा था चवनि। ॿिए चोर चयो मुंहिंजे नक ऐं नासुनि में कमाल आहे। असां कंहिं ॻोठ में दाख़िल थींदा आहियूं, घर जे ॿाहिरों पहुचंदा आहियूं, मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त माल कहिड़ी कोठी में आहे, पैसा केतिरा आहिनि, सोन केतिरो आहे। असां ॻोठ जो माण्हू न ॿधंदा आहियूं, न त चोर ॻोठ में तेसि ताईं न ईंदो जेसि ताईं ॻोठ जो माण्हू ॿधल न हुजे। टे चोर चयो त मुंहिंजे पेरनि में कमाल आहे। केॾी बि दीवार वॾी हुजे, मां पेरनि ते ज़ोर ॾेई करे टप ॾियां, आराम सां अंदरि दाख़िल थियां, सामान खणी ॿाहिरि निकिरी अचां। असां ॾाकण बि न खणंदा आहियूं, खाट बि न हणंदा आहियूं। चौथे चोर चयो त मुंहिंजे अखियुनि में कमाल आहे। हिकु दफ़ो राति जे ऊंदाही में कंहिंखे ॾिठुमि, वरी सालनि खां बाद मुंहिंजे साम्हूं ईंदो, मां सुञाणंदुसि त इहो फलाणो आहे। तो वटि कहिड़ो कमाल आहे? सुल्तान महमूद फरमायो मूं वटि बि हिकिड़ो कमाल आहे। कहिड़ो? चई तव्हां चोरी कंदे पकड़िजी पओ, तव्हांखे मौत जी सज़ा मिले, मां रुगो हीअ कंध खे लोॾे न कयां त फांसी माफ़ थी। चोरनि चयो बाक़ी छा खपे, ख़ौफ़ हुयो फांसीअ जो। हाणे अहिड़ो यार मिली वियो आहे, तंहिंजे करे हलो तव्हांखे सुल्तान महमूद जे घर खे काटो, जिथों का शइ मिले त सही। सुल्तान महमूद फरमाए त उहे चारई चोर मां बि उन्हनि सां गॾु अचूं पिया। रस्ते में कुते भौंक कई त उन्हनि चोरनि हुन हमराह खे चयो जंहिंजे कननि में कमाल हो, अदा ॾे हवाल कुतो छा पियो चवे? चई यार कुतो ॻाल्हि ख़तरनाक पियो करे। कहिड़ी? चई कुतो थो ॿियनि कुतनि खे चवे त अॼु शिकारनि सां गॾु बादशाह बि शिकार ते निकितो। चोरनि चयो अॼु तुंहिंजा कन ग़लति पिया वञनि, अॼु तुंहिंजा कन कमु सही न पिया कनि। बादशाह मखमल जे बिस्तरे में मालात में सुतो पियो हूंदो, बादशाह खे कहिड़ी ख़बर, उनखे कहिड़ी ज़रूरत आहे शिकार जी। छो त बाने जी जॾहिं दिलि कारी थी वेंदी आहे नी, पोइ सच बि कूड़ लॻंदो। गुनाहनि जे करे दिलि कारी थी वेंदी आहे, अल्लाह साईं जो फरमान ॿुधाए बसि चवंदो कूड़ आहे, नबी साईं जो फरमान ॿुधाए बसि चवंदो कूड़ आहे। पर जेकॾहिं का भील अची चयो त पीर अनवर शाह जी दरगाह ते मां 3 रातियूं सुतुसि, अंधो हुउसि, मूंखे अखियूं मिली वयूं, मुस्लमान चवंदो सच थो चए। भील जी ॻाल्हि ते यकीन कंदो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ते यकीन न कंदो, इहा दिलि जे कारे हुजण जी निशानी। सो हुननि वीचारनि जी दिलि थी वई कारी, सो हक़ीक़त खे बि कूड़ पिया सम्झनि। ॿियो चोर हुयो, सुल्तान महमूद फरमायो मुंहिंजे घर जे ॿाहिरों ईअं नासा आहे। चई बाबा माल फलाणी कोठी में आहे, पैसा बि आहिनि, सोन बि आहे, ऐं हुयो बि उते। टियों चोर अंदरि दाख़िल थियो, पैसा बि खणी आयो, सोन बि खणी आयो, पाण में विरहायोसि, मूंखे बि ॾिनऊं। जॾहिं वञनि पिया त सुल्तान महमूद उन्हनि खे फरमायो अदा पंहिंजी एड्रेस त ॾेई छॾियो, कॾहिं मुलाक़ात जो शौक़ु थिए त मिलूं त सही। चइनी चोरनि खां एड्रेस बि वरितई। सुबुह थियो, सॼे शहर में शोर थी वियो, राति सुल्तान महमूद जी चोरी थी वई। पुलिस पहरेदार सभु परेशान थी विया। सुल्तान महमूद फरमायो परेशान न थियो, चोर फलाणा आहिनि, छो त एड्रेस त राति वरिती हुई उन्हनि। पुलिस वई उन्हनि खे ॿधी आई,
बादशाह हुकुम कयो त इन्हनि खे फांसी ते चाढ़ियो। इन्हनि बादशाह जी चोरी कई आहे, वॾा ॾोहारी आहिनि। जॾहिं फांसी जो ऑर्डर अची वियो त हिकिड़ो चोर जंहिंजे अखियुनि में कमाल हो, बादशाह खे चईं ॿ लफ़्ज़ तव्हां सां ॻाल्हाइणा आहिनि, गुस्ताखी माफ़ कजो। चईं ॻाल्हा। चईं राति 5 चोर हुआसीं, 4 चोर ॾिसण में अचनि था, 5 चोर ॾिसण में नथो अचे। सुल्तान महमूद फरमायो ॿुधा तोखे ख़बर हूंदी। चईं साईं उहा सरकार तव्हां पाण आयो, जल्दी कयो, पंहिंजो कमाल ॾेखारियो न त फांसी पई अचे। सुल्तान महमूद पंहिंजो कमाल ॾेखारियो, उन्हनि 4 चोरनि तो फांसी माफ़ थी वई। का अल्लाह वारे इहो वाक़ियो बयानु कंदे फरमायो असांजो कमाल इहो आहे जो असां थधे पाणीअ सां वुज़ू कयोसीं, नरम ऐं गरम बिस्तरे खे छॾियोसीं, मस्जिद में आयासीं, टूटा फूटा रुकू ऐं सजदा कयासीं। असांजो कमाल इहो आहे जो सॼो ॾींहुं सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ हिते वेठा आहियूं। हाणे रब जो कमाल आहे त सुल्तान महमूद वांगुरु असां सभिनी खे माफ़ करे ऐं इंशाअल्लाह रब ज़रूर पंहिंजो कमाल ज़ाहिर कंदो। छो त हाणे दौर में महांगाई चोट चढ़ियल आहे। ज़ाले मर्दे जॾहिं कमायूं था तॾहिं राति जो मानीअ जो गबो पियो मिले। बेहयाई, फहाशी, उरियानी, मौसीक़ी, राग, उरूज ते आहे। हाणे दौर में सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं अदब ऐं एहतराम सां वेही करे अल्लाह जो क़ुरान ॿुधणु इहो असांजो वॾो कमाल आहे। ऐं इंशाअल्लाह रब बि पंहिंजो कमाल ज़रूर ज़ाहिर कंदो जो हितां वेंदासीं त गुनाह माफ़ कराए घर पहुचंदासीं। छो त हीअ मजलिस एॾी बरकत वारी आहे जो हिन में जेको इरादत नची वेहे थो उनखे त माफ़ी आहे, पर हम कौमुन ला यश्का जलीसुहुम। रब फरमाए थो जेको मजबूर थी करे हारी मजलिस में वेठो मां रब उनखे भी माफ़ थो करे। दुआ कयो अल्लाह असांजे वेहण खे क़बूल फरमाए, आख़िरत जे ॾींहुं निजात जो ज़रियो बनाए। हिकिड़ी आयत अवां जे साम्हूं तिलावत कई आहे, बस उन जी माना ई मतिलब बयान करे पोइ दुआ था करूं। दुरूद शरीफ पढ़ो। भाउ नासिर महमूद साहब पहुची वियो आहे, इंशाअल्लाह उन जो बयान थींदो। केर भी उथण जी कोशिश न करे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाए इन्नमल मुमिनूना इख्वा। अल्लाह से फरमायो मोमिन सब पाण में भाई रहन। अल्लाह जे नबी भी फरमायो इन्न अबाकुम वाहिद व इन्न उम्मकुम वाहिद व इन्न नबियकुम वाहिद व इन्न रब्बकुम वाहिद। फरमायो मुंहिंजा उम्मतियो कलमे वारो तवाजो अबो आदम भी हिकिड़ो, तवाजी अम्मा हवा भी हिकिड़ी, तवाजो नबी मोहम्मद भी हिकिड़ो, तवाजो रब अल्लाह भी हिकिड़ो, त तवा भी सब हिकु। भली गोठ तवाजो जुदा हुजे, भली शहर तवाजो जुदा हुजे, भली जिलो तवाजो जुदा हुजे, भली सूबो तवाजो जुदा हुजे, भली मुल्क तवाजो जुदा हुजे, भली कौम ऐं ज़ुबान तवाजी जुदा हुजे, पर तवाजो नबी, तवाजो कुरान, तवाजो कलमो, तवाजो काबो त हिकिड़ो आहे। इन्ही जे करे मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुमिनून कजसद वाहिद। फरमायो मुंहिंजा उम्मतियो तव्हां खे इन दुनिया जे जान में हिक ही जिस्म वांगुरु जिंदगी गुज़ारनी आहे। इद इश्तका ऐनुहु इश्तका कुल्लु। एक जिस्म जे अख में सूर त सजे बदल में सूर, एक जिस्म जे कन में दर्द हूंदो आहे त सजे बदल में दर्द हूंदो आहे।
एक जिस्म जे पैर जी नंढड़ी आंगुर में तकलीफ़ हूंदी आहे त सॼे बदन में तकलीफ़ हूंदी आहे। फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे बि हिन दुनिया जी जान में हिक ई जिस्म वांगुरु ज़िंदगी गुज़ारणी आहे। जेकॾहिं किथे भी कंहिं ॻोठ में शहर में ज़िले में सूबे में मुल्क में का मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुचे ऐं तव्हांजी दिल जुड़ी पए त हिन मुंहिंजे भाउ खे तकलीफ़ छो पहुती आहे, इन जो नालो अथव ईमान। ऐं कुरान भी तू फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह, फरमाई मुहम्मद अल्लाह जो रसूल अथव। वल्लज़ीना माहू ऐं नबी जी जमात, वल्लज़ीना माहू मुराद नबी जी जमात है। अॼोके दौर में हर जमात जी पंहिंजी पंहिंजी निशानी आहे। को सावा पटका सायूं टोपियूं पाए करे घुमे पियो, चवनि था ही असांजे जमात जी निशानी आहे। को कारा कपड़ा पाए करे घुमे पियो, चवनि था ही असांजे जमात जी निशानी आहे। को गेरू कपड़ा सुफल वारा पाए करे घुमे पियो, चवनि था ही असांजे जमात जी निशानी आहे। को कोला भाई कंठा पाए करे घुमे पियो, चवनि था ही असांजे जमात जी निशानी आहे। को पेशानी ते सिगरेटन जा डंब कढी निशान पियो ठाहे, चवनि पिया ही असांजे जमात जी निशानी आहे। हाओ कुरान तू ॿुधा भला नबी जे जमात जूं कहिड़ियूं निशानियूं। कुरान तू फरमा अशिद्दा अलल कुफ़ार, फरमाई नबी जे जमात जी परी परी निशानी अथव त उन्हनि जी काफ़रनि ते ॾाढी कावड़ हूंदी आहे। काफ़रनि ते ॾाढा गज़बनाक हूंदा आहिनि। काफ़रनि ते कावड़ जो इहो मतिलबु थोरी त घोटकी में जेके बि वांगा वेठा आहिनि उन्हनि खे मारे लॾायो, उन्हनि जे दुकाननि ऐं जॻहियुनि ते कब्ज़ो कयो, न इहे त ज़िमी आहे। इन जे करे मुझे सोने अली से फरमायो अमवालुहुम का अमवालिना व दिमाउहुम का दिमाइना व निसाउहुम का निसाइना। मुझे सोने अली से फरमायो असांजे इस्लामी हुकूमत में जेके भी गैर मुस्लिम रहल पिया उन्हनि जा माल मुसलमाननि जे मालनि वांगुरु, उन्हनि जूं औरतूं मुसलमाननि जे औरतुनि वांगुरु, उन्हनि जूं जानियूं मुसलमाननि जी जाननि वांगुरु। जीअं इस्लामी हुकूमत जे मथो लाज़िम आहे त मुसलमाननि जे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त करे, इन ई नमूने सां इस्लामी हुकूमत जे मथो लाज़िम आहे त जेके भी गैर मुस्लिम रहल पिया उन्हनि जे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त इस्लामी हुकूमत जी ज़िम्मे आहे। अॼोके दौर में अमेरिका ऐं उन जा हवारी बदमाश चवनि था मुसलमाननि जो नबी दहशतगर्द हो, इस्लाम दहशतगर्दी वारो मज़हब आहे, मुसलमान सब दहशतगर्द आहिनि। उन्हनि ज़ालिमनि खे सम्झायो अॻे असांजो उहो रहमतुल लिल आलमीन नबी जेको जंग जे मैदान में काफ़रनि जे कुरारनि जी पारत थो करे, काफ़रनि जे औरतुनि जी पारत थो करे, काफ़रनि जे मासूम ॿारनि जी पारत थो करे, काफ़रनि जे बीमारनि ऐं ज़ईफ़नि जी पारत थो करे। आख़िरी लश्कर मुंहिंजा साईं जरमला जिहाद जी लाइ मोकिलियल पिया, उन लश्कर जो सिपह सालार हज़रत उसामा बिन ज़ैद हुयो। हज़रत उसामा बिन ज़ैद घोड़े ते सवार हुयो। उन घोड़े जी वाग ऐं महार मोहम्मद मुस्तफ़ा जे हथ में हुई। नबी साईं उन खे रवानो पिया कनि, उन खे वसीयत कंदा पिया वञनि। फरमायो पुट जरमला दुश्मन जे साम्हूं अचो त पहिरें नंबर ते उन्हनि खे दीन जी दावत ॾिजो। अस्लिम तस्लिम, जेकॾहिं मुसलमान थियनि था तो तव्हांजा भाइर आहिनि, उन्हनि जे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त तव्हांजे ज़िम्मे आहे। पर जेकॾहिं मुसलमान नथा थियनि ॿी सूरत में उन्हनि खे जिज़े जी दावत ॾिजो, यानी इस्लामी हुकूमत क़बूल कयो। इन्नल अर्ज़ लिल्लाह,
ये ज़मीन अल्लाह जिया अला लहुल खल्क़ वल अम्र मखलूक भी अल्लाह जिया तो हुकूमत भी अल्लाह जी हलंदी कानून भी अल्लाह जो हलंदो जेकन रब जी हुकूमत के अल्लाह जे कानून के कबूल था कन तो भी उन जी जान माल इज्जत आबरू जी हिफाजत तवा जे ज़िम्मे आ फरमायो जेकर मुसलमान न था थन इस्लामी हुकूमत कबूल न था कन मुझे नबी फरमायो टे नंबर ते तवा उनन सा जिहाद कजो पर खबरदार तवा जी तलवार काफर जे कुराने ते न वहे तवा जे तलवार जे जिद में का काफरन जी औरत न अचे तवा जी तलवार जे निशाने में को काफरन जो मासूम बार न अचे को बीमार ज़ईफ तवा जी तलवार जे जिद में न अचे घोटकी जा मुसलमानों को जो सोचो तो सही जो रहमतुल लिल आलमीन नबी जेको जंग जे मैदान में काफरन जे कुरान जी पारथो करे काफरन जे औरतुन जी पारथो करे काफरन जे मासूम बारन जी पारथो करे काफरन जे बीमारन ज़ईफन जी पारथो करे अज अमेरिका जा बदमाश आई उनन जा हवारी उनन जे बमन मिसाइलन को मुसलमानन जा कुरागा भी महफूज न मुसलमानन जो औरतों भी महफूज न मुसलमानन जा मासूम बार भी महफूज न मुसलमानन जो इबादत गाहों भी महफूज न तैनन ज़ालिमन के कोई हक न है जो पाग के अमन पसंद समझन अमन पसंद हो तो मोहम्मद मुस्तफा हो न जा उम्मती अमल पसंद इन्हीं जिक्र अल्लाह से फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा सोना मोहम्मद मारबतों के सबरिन जिला रहमत बगाए करे मोकिलो आ तू पंजन जिला भी रहमत परावन जिला भी रहमत दोस्त जिला भी रहमत दुश्मनन जिला भी रहमत मुसलमानन जिला भी रहमत काफरन जिला भी रहमत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा महबूब जो नालो भी मांगुआ तू मोहम्मद उन जिला रहमत बरजी आयो आ नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा अजमत सहाबा जमियत उलमा इस्लाम अकाबरीन उलमा देवबंद इन्हीं जिक्र ग़ज़वे हुनैन जे मौके ते हिकिड़ी काफ़िरानी औरत जेका विढ़ण जे लाइ आई आहे जंग करण जे लाइ आई आहे उन जो मथो उघाड़ो हुयो नबी से पंहिंजे नबूवत वारी पाक चादर उन न्याणी जे मथे ते रखी सावाज़ कयो इन्नहा काफ़िरतुन सही त काफ़िरानी आहे अवां सां जंग करण जे लाइ आई आहे अल्लाह जे नबी फरमायो इन्नहा बिनतुल आहे त काफ़िर पर न्याणी ताए फरमायो जी फातिमा रुकैया उम्मे कलसूम ज़ैनब मोहम्मद जो न्याणी वाले हिया भी मां मोहम्मद मुस्तफा जी न्याणी आ जी मां पांजी न्याणी जो मथो उगाड़ो बर्दाश्त नथो करे सगा ये तवा जो मोहम्मद का काफिरानी न्याणी जो भी मथो उगाड़ो बर्दाश्त न कंदो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा महबूब तू सबनी जिला रहमत बरजी आयो आ इन्हीं जे करे मोजा साईं 10 सालन खां बाद फाते जरनेल जी सूरत में जनमल मक्के में दाखिल था सब मक्के जा सरदार कंध हेठ कयूं बीठा अजवाला काडो असां को बदलो वरतो वींदो अजवाला काडो असां को इंतकाम वरतो वींदो नबी से जा साहबी भी नारा प्यारल अल यौम यौमुल मलहम अज बदले जो डी हुआ अज इंतकाम जो डी हुआ अज असां पुराना पलाद वठंदासी जल्दी भी ज़नीर जूं अखियूं कढियूं असां भी उन्हनि जूं अखियूं कढंदासी जल्दी भी सुमैया के टुकड़ा टुकड़ा कयो असां भी उन्हनि खे बाद कंदासी जल खबाब ऐं अम्मार के टांडन ते लेटायो असां भी उन्हनि खे टांडन ते लेटाईंदासी जन बिलाल के मक्के जे घिटन में पथरेली ज़मीन ते गेलियो असां भी
उन्हनि खे मक्के जे घिटनि में पथरेली ज़मीन ते गेलींदासीं। अल-यौम यौमुल मलहमा, अॼु बदले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे। अॼु असां पुराणा पलांद वठंदासीं। पर ॿुधो घोटकी जा मुस्लमानो, असांजे रहमतुल लिल आलमीन नबी जंहिंमहिल इहो नारो ॿुधो फरमायो मुंहिंजा साहिबियो इहो नारो न हणो, इहो नारो न हणो, बल्कि मुहम्मद उनजी जमात जो नारो आहे अल-यौम यौमुल मरहमा, अल-यौम यौमुल मरहमा। मुझे महबूब फरमायो अॼु बदले जो ॾींहुं न आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं न आहे, अॼु त माफ़ करण जो ॾींहुं आहे, अॼु त बख़्शे छॾण जो ॾींहुं आहे। जेके भी सरदार साम्हूं बीठा हुया अल्लाह जे नबी जो रहम जोश में आयो। फरमायो इज़हबू व अंतुम तुलका, ओ मक्के जा सरदारो वञो तव्हां सभु आज़ाद आहियो। मन दखल फी दारिही फहुव आमिल, जेको पंहिंजे घर में दाख़िल थियो उनखे भी अमल। व मन दखल फी बैतिल्लाह फहुव आमिल, जेको बैतुल्लाह में दाख़िल थियो उनखे भी अमल। व मन दखल फी दार अबी सुफियान फहुव आमिन। मुझे नबी फरमायो अॼु जेको मुझे पुराने दुश्मन मक्के जी सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाख़िल थियो मोहम्मद उनखे भी अमन ॾेई छॾियो। फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम यग़फिरुल्लाहु लकुम। नबी से फरमा मक्के जा सरदारो तव्हां ते काई बयार कान्हे, मोहम्मद सभिनी खे माफ़ कयो। अॼु असांजा पंहिंजा पिया असांखे मारनि, असां तो उन नबी जा उम्मती आहियूं, उन पैगंबर जा गुलाम आहियूं। जेका औरत मुंहिंजे महबूब खे गारियूं ॾींदी हुई, नबी से जे खिलाफ़ शेर चवंदी हुई, बीमार थी पई, नबी से फरमा हलो तो उनजी अयादत कयूं। साहबाज कयो सही हू तव्हांखे गारियूं ॾींदी आहे, अव्हां जे खिलाफ़ शेर चवंदी आहे। नबी से मुस्कुराए करे फरमायो उम्मे जमील जफ़ा कंदी पर मोहम्मद वफ़ा कंदुसि। साहबा फरमाइनि था साईं जन उन माई जे दरवाज़े ते आया, उनजी न्याणी बीठी आहे, नबी से ते जो नज़र पियसि, डोड़ी वञी पंहिंजी माउ खे चई आ उम्मी कद जा मोहम्मद उम्मा असाब, अम्मा ख़ैर ना है ओ मोहम्मद जंहिंखे गारियूं ॾींदी आहे, ओ मोहम्मद जंहिंजे रस्ते ते तूं कंडा उछलाईंदी आहे। अॼु नबी पंहिंजी जमात सां गॾिजी करे तुंहिंजे दर ते बीठो आहे। अॼु अलाए कहिड़ो तोखो इंतकाम वठंदो, अॼु अलाए कहिड़ो तोखो बदिलो वठंदो। माई वीचारी परेशान थी वई, हैरान थी वई, उनजो रंग भी फिर वियो। पर हाउ सोना मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे अखलाक तो कुर्बान। नबी से जी जन्मल नज़र उन कुरानी माई ते पई, फरमायूं अय्यतुहल मिस्कीन, अम्मा घबरा न, परेशान न थी, मायूस न थी, उथण जी काई ज़रूरत कान्हे का, पंहिंजी जाइ ते वेठी हुज। अम्मा मां बदिलो वठण जे लाइ न आयो आहियां, मां इंतकाम वठण जे लाइ न आयो आहियां, मां मोहम्मद पंहिंजे पाड़े सिराणी जी अयादत कराई उन जे लाइ दुआ करण आयो। माई हैरान थी वई, सही मां तव्हांजे रस्ते ते कंडा उछलाईंदी हुअसि, मां तव्हांखे गारियूं ॾींदी हुअसि, मां तव्हांजे खिलाफ़ शेर चवंदी हुअसि। नबी से फरमायो गारियूं ॾियण तुंहिंजो अखलाक, कंडा उछलाइण तुंहिंजो अखलाक, पर दुश्मन जी अयादत करण ही मोहम्मद जो अखलाक आहे। असांजो नबी त परावन जी भी अयादत पियो करे। अॼु असांजा हुक्मरान पंहिंजनि खे पिया मारनि, पंहिंजनि ते त पिया दहशतगर्दी जो इल्ज़ाम हणनि, क़ुरान वारनि खे पिया ॿधनि त ही दहशतगर्द आहिनि। उन अमेरिका जे चवण ते, जेको अमेरिका वक़्त जो फिरौन, वक़्त जो ज़ालिम, जेको लखे मुस्लमाननि जे खून जो प्यासी आहे, उन्हनि जे चवण ते अॼु असांजा हुक्मरान पंहिंजनि खे पिया मारनि। असां तो उन पैगंबर जा गुलाम आहियूं, उन नबी जा उम्मती आहियूं। जो हिकिड़ो यहूदी जो नींगर नबी साईं जी खिदमत में ईंदो हो, करबला साईं जन जी जुती मुबारक सिधी कंदो हो, करबला साईं जन खे पाणीअ जो कोरो भरे ॾींदो हो, करबला साईं जन खे विंजणो ऐं पखो अची हणंदो हो। बीमार थी पियो, नबी साईं उन जी अयादत जी लाया। साईं जन हकीम हुया, समझी विया त यार मोकिलाइण वारो आहे,
हदीसुन जे किताबन में अचे तो नबी से फरमायो पुट जेकर जुबान सा कलमो पढ़ंदे क़यामत जे ॾींहुं मूंखे बहानो थी पवंदो त ही मुंहिंजो आ मां तुंहिंजी सिफारिश कंदुसि उहो नंढड़ो नींगर कनमल साईं ॾे पियो निहारे कनमल पीउ ॾे पियो निहारे सोचे पियो जेकर कलमो पढ़ंदुसि साईं त राज़ी थींदो पर बाबो नाराज़ थी पवंदो पर जेकर कलमो नथो पढ़ा साईं त साईं नाराज़ थी वेंदो बाबो ख़ुशि थी वेंदो हदीस में अचे तो उन जो पीउ भी पंहिंजे पुट जी दिल जी ॻाल्हि सम्झी वियो पुट खे चई पुट हारो रहमतुल लिल आलमीन नबी आयो थई इन ते कलमो पढ़ी करे इन खे राज़ी कर असांजा भाग असां सां हदीस में अचे तो नंढड़ो नींगर कलमो तो पढ़े मुसलमान तो थे वफात करे नबी से उन जो जनाजो खड़ाया आया एडी साईं के खुशी थी जो जिंदगी में कदा भी अड़ी खुशी न थी आ नबी से फरमाए न के गुस्ल करायो कफन जे ला चादर न होजे मां मोहम्मद जी चादर कफन जे तौर ते न नींगर के पारायो जै मां मोहम्मद जो चयो वठी करे कलमो पढ़ी करे मोहम्मद ते ईमान आंदो असां तो नहीं पैगंबर जा गुलाम आयो अज असां जे नबी के दहशतगर्द चयो तो वने मुसलमानन के दहशतगर्द चयो तो वने इस्लाम वारन के दहशतगर्द चयो तो वने अगर जालिमो असां जे रहमतुल लिल आलमीन जे जिंदगी ते नजर त कयो गज़वा बदर जे मौके ते 70 काफिर कत्ल थिया 70 कैद थी आया नबी से यो कैदी साहबा में तकसीम कया ऐ उनन कैदिन जी पारत पिया कन का जंगी कैदी काफिर कैदी नबी से साहबा की फरमायो जेकी पान खाओ हिनन के वो खारायो जेकी पान पियो हिनन के वो प्यारियो जेकी पान चोरियो हिनन के वो चोरायो अल्लाह जे नबी फरमायो हिनन जे आराम जो ख्याल कजो हिनन जे आराम जो बंदोबस्त कजो हिनन के तकलीफ न दिजो हिकड़ो काफिर कह दिया अल्लाह अकबर फरमाए तो मां नबी जे साहबी वट कैद होयस उन जे घर में मानी पई पचे त पहरी मानी मुखे पियो खाराए पो पाजे बच्चन के पियो खाराए आखिर अड़ो वक्त भी आयो जो हिकड़े मानू जी मानी ही उ पाजे बच्चन के भुख ते पियो सुमारे मुखे पियो चे तू मानी खा मां चयोमांसि यार मां जवान तुझा नंढड़ा बचड़ा भुख ते हल उनन के मानी खारा तो वो नबी जो साहबी फरमाए पियो यार असांजा बचड़ा भुख ते सुनी पवंदा तुझी अल्लाह जे नबी पारत कई जंगी जेके कैदी उनन सा मुसलमानन जो सलूकी हो अज असांजा पंहिंजा मुसलमान कैदी उनन जो छा शर्त अशिद्दाउ अलल कुफार कुरान तो फरमा नबी जी जवाब जी बारी बारी निशानियात उनन जी काफरन ते ॾाढी कावड़ हुंदी आ वेही रहो को भी उथे न काफरन ते ॾाढा गज़बनाक हुंदा हल काफरन ते कावड़ जो मतलब ही हुआ त नबी जी जमात हुआ है जेका कौल में फेल में गुफ्तार में किरदार में अक़वाल में अफ़आल में शादी में गमी में उथड़ में वेड़ में खाइण में पियण में ज़ाहिरी सूरत में बातनी सूरत में मोहम्मद मुस्तफा जी ताबेदारी गुलामी कंदी आहे इहा अथव नबी जी जमात अशिद्दाउ अलल कुफ़ार नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर अल्लामा नासिर महमूद झूमरा अल्लामा नासिर महमूद झूमरा नारे इस्लाम जिंदा जमीयत जिंदा जमीयत मुफ्ती की जमीयत हालाजवे की जमीयत खालिद महमूद ये तेरी जमीयत नारे तकबीर इस्लाम 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 जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर अल्लामा नासिर महमूद झूमरा अल्लामा नासिर महमूद झूमरा काए तेरा एक इशारा काए तेरा एक इशारा
अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजो इंतज़ार पूरो थियो। तस्वीर शहीद रहमतुल्लाह अलैह, जिगर गोशा शहीद रहमतुल्लाह अलैह, हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो शहीद रहमतुल्लाह अलैह जो वॾो फर्जंद हजरत मौलाना नासिर महमूद दामत बरकातुल आलिया तव्हां असांजे दरमियान आहिनि। असांखे ख़ुशी ऐं मुसरत जो मौक़ो आहे जो असांजे हिन मौक़े ते असां वटि तशरीफ़ फरमा थिया। सभिनी दोस्तनि जे तरफ़ां, जमात जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां असां उनखे दिलि जी गहराइनि सां, तमामु उलमा इकराम यूनिट रहमवाली जे तरफ़ां उन्हनि खे ऐं ज़िले घोटकी जे तरफ़ां उन असांजी स्टेज ते अचण ते असांजे हिन महिमान ख़ासि खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयूं था पिया। तव्हां असांखे इन्हनि शहीद जो पैगाम यादि करणु घुरिजे जंहिं अल्लाह जे नाले जे लाइ पंहिंजी जान जा नज़राना पेश कया, जंहिं अल्लाह जे नाले जे लाइ पंहिंजे औलाद खे यतीम करायो। अॼु रब वटि बि मक़ाम आहे त दुनिया वटि बि उनजो मक़ाम आहे। शहीद का है मकाम कैसा, उफक के उस पार जाके देखो। शहीद का है मकाम कैसा, उफक के उस पार जाके देखो। हयात ताज़ा के क्या मजे हैं, जरा ये गर्दन कटा के देखो। वो बागे जन्नत की नाज़रीन जो तुम्हारी दुल्हन बनी खड़ी है, तुम्हें तो दुल्हा हो देर कैसी, ये सुर्ख मेहंदी लगा के देखो। शहीद तुमसे ये कह रहे हैं, शहीद तुमसे ये कह रहे हैं, लहू हमारा भुला न देना। शहीद तुमसे ये कह रहे हैं, लहू हमारा भुला न देना। कसम है तुमको ऐ सरफरोशो, अदू हमारा भुला न देना। वो उजड़ा गुलशन वीरान गलियां, वो उजड़ा गुलशन वीरान गलियां, वो बहते आंसू उदास गलियां, हमारी माओं के बहते आंसू। कसम है तुमको भुला न देना। वुजू हम अपने लहू से करके खुदा के यहाँ सुरखरू है ठहरे। हम अहद अपना निभा चुके हैं, तुम अहद अपना भुला न देना। इन वक्त मैं तुम्हारे सामूं इन जलसे जा मुंतजिम कारी सईदुर रहमान साहब की गुजारिश करूं तो हुए स्टेज पे चल। नारे तकबीर, नारे तकबीर, जुर्रत से नारे तकबीर। जमियत उलमा इस्लाम, जमियत उलमा इस्लाम, हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह, हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह, हजरत मौलाना राशिद महमूद साहब, हजरत सैयद अब्दुल समद साहब हाले अजवी, हजरत मौलाना नासिर महमूद साहब। नारे